औरतुनि वटि अक्सर जाड़नि ॿारनि जी पैदाइश थींदी आहे ऐं इहा आम ॻाल्हि आहे, पर जॾहिं इहे ॿार धार मर्दनि जा हुजनि त ज़रूरु हैरानी थिए थी। अहिड़ो ई नायाब केस ब्राज़ील जी हिकु औरत सां पेश आयो आहे। ब्राज़ील जी 19 वरियनि जी शादीशुदा औरत ॿिनि ॿारनि खे जनमु ॾिनो, पर जॾहिं हुन ॿारनि जी पहिरीं सालगिरह मल्हाई त खेसि शक थियणु लॻो त ॿिन्ही ॿारनि जो पीउ मुख़्तलिफ़ थी सघे थो। इहा तस्दीक़ कराइण लाइ हुन टेस्ट कराइण जो फ़ैसिलो कयो ऐं पोइ औरत जो शक बि तॾहिं यकीन में तब्दील थियो जॾहिं ॿिन्ही ॿारनि जा DNA मुख़्तलिफ़ साबित थिया। ॿारनि जी माउ डॉक्टर खे बि पंहिंजे शक खां आगाह कयो ऐं हैरानी जो इज़हार कयईं त छा ईअं बि थी सघे थो। डॉक्टरनि बि खेसि वज़ाहत कंदे ॿुधायो त बिल्कुलु ईअं मुमकिन आहे, औरत जे रहम में ॿिनि मुख़्तलिफ़ ॿारनि खे जाइ मिली सघे थी। डॉक्टर वज़ाहत कई त हर 13,000 मां को हिकु केस अहिड़ो थी सघे थो जंहिंमें जाड़नि ॿारनि जा पीउ मुख़्तलिफ़ थी सघनि था। हिन खां अॻु 2015 में बि अहिड़ो वाक़ियो पेश आयो हो जंहिंमें जाड़नि ॿारनि मां रुॻो हिक खे पंहिंजे पीउ लाइ तस्लीम कयो वियो हो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।